फितना फसाद कंदा हुयो। रब चवे तो उन मुझे नेमत के याद कयो फअल्लफ बैन कुलूबिकुम उहो महबूब मोकलियो माव जह तव्हांजा झगड़ा झेड़ा खत्म करे तव्हांजे दिलनि में मोहब्बतूं पैदा करे छॾियो। 1400 साल गुजरी विया अज भी निहार घर में ब भाइर बूथ कोन थो वणे हिक ॿिए जो। हिते वण वण जी काठिया कीअं गॾु वेठा हन अल्लाह अल्लाह कंहिंजे करे वेठा हन चो मुझे मुस्तफ़ा जे प्यार में वेठा हन। जंहिं महबूब जे निस्बत जो इहो कमाल आहे अंदाज़ो लगाए तो न मुस्तफ़ा जे ज़ात जो कमाल छा हूंदो। मुझे बेनियाज रब फरमायो फअस्बहतुम बिनिमतिही इख्वाना मुझे महबूब नरुगी तवा जे दिलन में मोहब्बतूं पैदा कयूं पर तवा के हिक बे जो भाव बनाए छडी भाव बनाए छडी। हुजूर जे मीलाद में निहार इहो केर कोन थो दिसे त कौम कहिड़ी वारो आ बेज लगल थस झंडड़ो अथस हा इहो असां जो मुस्तफ़ा जो मीलाद आ। या सच्चाई न दोस्त पर ईमानदारी सां बुधा सगो भाव अबो भी हिकड़ो अम्मा भी हिकड़ी मीलाद में गॾु कोन थो हले थोड़ो मुंह मुबारक हिय थो करे बुधाए त वणंदो आ उन ॾे कसम दे खुदा जो सच्ची बुधा वणंदो आ चइबो आ अधो त आहीं पर अलाए छो मालिक तो ते रुठो आ जो यार जे मीलाद में नथो हले। ऐ मुझा दोस्त अजीज मुझे मुस्तफ़ा जी निस्बत जेका है उन हिन रिश्तन खां वधीक अजीम रिश्तो अता कयो आ। मुझा दोस्त अल्लाह फरमायो मुझे महबूब तवा के हिक बे जो भाव बनायो। अगते मुझे रब जी जात फरमायो तवा जहन्नम व कुंतुम अला शफा हुफरत मिनन नार तवा बेफरमाने जे करे जहन्नम जे किनारे ते पहुंची चुका हुयो फअनक़ज़कुम मिनहा एड़ो दिल भर दिनो माव जह ता के जहन्नम जे किनारे तो छिके जन्नत जे विच में पहुंचाए छडियो। पो बुधा अल्लाह एड़ो महबूब दिनो आ खुशू कयो या न कयो। अल्लाह एड़ो सुहणो दिनो आ खुशू कयो न कयो जे मुस्तफ़ा न अचे हाँ ए मुझा मौलाना भा तोखे जो मौलाना कोई को न सदे हाँ जे मुझो मुस्तफ़ा न अचे हाँ तुझी इमामत कोई कबूल को न करे हाँ जे मुझो मुस्तफ़ा न अचे हाँ तोखे हजरत साईं करे पैर तुझा हथ कोई को न चुमे हाँ जे मुझो मुस्तफ़ा न अचे हाँ त तुझे दाढ़ीअ के कोई को न दिसे हाँ जे मुझो मुस्तफ़ा न अचे हाँ तुझे दस्तार के कोई न दिसे हाँ। अगर शक थई त इंडिया दे निहार सिख उते वेठा हन मथे ते पटका भी वडा थन दाढ़ियों भी वडियूं थन उन्हनि के इमाम करे ॾेखार जे पटके ऐं दाढ़ीअ ते इमामत आ त कंहिं सिख खे आॾो बिहार जवाब ॾींदे न न छो हो सिखा साबित थियो त न दाढ़ीअ जो कमाल आ न पटके जो कमाल आ त निस्बत मुस्तफ़ा जो कमाल जेका रब इज्जत दिनी आ मुझे मुस्तफ़ा जे निस्बत जे करे दिनी आ। इंशाअल्लाह इन निस्बत के मजबूत कयूं। आखिरी जुमलो चई उठां थो मदीने मां इंशाअल्लाह हाने विंदो न उमरे ते जो इंशाअल्लाह ओ किरोनी दिरोनी वही खुदा कयो जान छुटी जॾहिं हाजी मदीने विंदो आ उन मदीने मां टोपियूं ॿिया त घणो माल वठंदा हन पर दीवाना वठंदा अजवा आबे ज़मज़म टोपड़ियूं तस्बियूं त कंहिंखे ॾियूं मन वञी को ज़िक्र करे जॾहिं न तोखे कंहिं टोपी अचे मदीने जी ॾिनी नंढड़ो अर्ज़ कयां जॾहिं टोपी अचे मदीने जी मिली लिखियो पियो हुन ते मेड इन चाइना लिखियल हूंदो आहे पर उन तस्बीह खे खणी करे चुमी अखिरे ते लाईंदा हूं या न सच ॿुधा लाईंदा हूं। चवण वारो मोहम्मद तुफैल चवे थी हर ॻाल्हि त ॿुध इन त लिखियो पियो आहे मेड इन चाइना या त चाइना में ठही आहे। निहारे चवंदे तुफैल ॻाल्हि ॿुध इहे ॻाल्हियूं न कर चई छो चई मां हिन जे ठहण खे नथो ॾिसां मां ॾिसां थो त आई केॾहूं इहा सची ॻाल्हि आहे न सभिनी जी दिल बोले थी अदा मूवी वारा तू मूवी फोरा त मां हथ वड़नी खे खड़ा जंहिं जंहिंजी दिल बोले थी या सची ॻाल्हि आहे हथ मथे खणो सभई हथ बीठो हुजे भले मूवी वारो सभिनी खे अदा झट में घुबरो ॾेई वठ त पोइ मां हिकिड़ी ॻाल्हि कयां त जीअं हथ खयल हुजे त मूवी ॾिसी पोइ उन्हनि खे ख़बर पवे हथड़ो खयो होसीं। मदीनो 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 हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासीं दिल चुप कर
हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। रोज़े पाक जी ज़ियारत, रोज़े पाक जी ज़ियारत कंदासी दिल चुप कर। हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। ईंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। दिल चवे थी न, ईंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। ईंदो सुतत ॾिहाड़ो पसबो यार जो पाड़ो। पहुंची पेरे उभाड़ो, पहुंची पेरे उभाड़ो। घुमंदासी दिल चुप कर। हिकड़े ॾींहुं मदीने हलंदासी दिल चुप कर। वधीक नथो चवा उन जुमले ते मोटी अचा। मदीने तय्यबा मां टोपी मिली अखियुनि ते लातई। छो मदीने जी टोपी आ? छा जी टोपी आ? वरी चओ मदीने जे शहर में टोपी अचे वई ठही इंडिया में या चाइना में तो अखियुनि ते लाती मदीने जी आ। पोइ मूंखे खुदा जे वास्ते जवाब ॾिजा, दिल सां जवाब ॾिजा। जंहिंजो नालो निमाज़ आ, जंहिंजो नालो वरी चओ जंहिंजो नालो निमाज़ आ उहा काथे मिली आ? मदीने में मिली आ, अर्श ते मिली आ या ला मकान ते मिली आ? जवाब दे। मेरा जजीराता रहमत जी बरसाता, वंजण वारी मुस्तफा जी ज़ाता, घुराइण वारी मुझे करीम रब जी ज़ाता। उन खुशी जे मौके थे मुझे करीम रब पांजे महबूब के पांजे गुनहगार उम्मत ला तोहफो अता फरमायो आ। कहिड़ो तोहफो मिलियो आ? जो 50 नमाज़ूं जवाब दे। घणियूं नमाज़ूं? 50 नमाज़ूं। मुझे मुस्तफा जो प्यार निहार। मौला सुस्तहन महबूब 5 छड़ियूं मान। मौला सुस्तहन महबूब 5 छड़ियूं मान। मौला सुस्तहन हुजूर चवंदो वञे रब छॾींदो वञे। तू चवंदे भला आखिरी दफ़ो बि हुजूर चए हथ आजा थी पऊं। याद रखी छॾजा तुझे ला आजो थियणो कम जो न हुयो। जॾहिं 5 भेरा बाकी बचा सुने मूसा चयो महबूब वरी अर्ज़ड़ो कर। मुझे मुस्तफा फरमायो न न मां मुस्तफा के हया थो अचे। जॾहिं हुजूर चयो हया थो अचे रब ऐलान कयो ओ मुझा मुस्तफा तुझा गुलाम पढ़ंदा 5 वक्त मां रब सवाब 50 जो ॾेई छॾींदो माने। 5 वक्त अदा कर 50 जो सवाब मुझो बेनियाज रब तोखे ॾींदो। पर मूंखे जवाब ॾे हीअ उहा नमाज़ आ जेको तोहफ़ो ॾियण वारो रब्बुल आलमीन खणी वारो महबूब मुस्तफा रहमतल लिल आलमीन। पोइ जेकॾहिं अहिड़े तोहफ़े खे बि दिल सां न क़बूली पोइ त तो जहिड़ो ठग ॿियो आहे ई कोन। मदीने शहर में शय अचे त अदब कयूं पर जे मुझे महबूब मुस्तफा जो तोहफ़ो हुजूर पाण अता फरमाए उनके कबूल करणो आहे या न करणो आहे? इंशाअल्लाह ताला चओ इंशाअल्लाह ताला। अज का बाद सुस्ती खत्म इंशाअल्लाह ताला। अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझो चवण तव्हां जो ॿुधण पंहिंजे बारगाहे रब्बुल इज़्ज़त में कबूल।